उस्ताद अस्सलामु अलैकुम या अहलल उस्ताद। वालेकुम अस्सलाम खुश आयो खैरा तबियत सही आहे दुआ अल्लाह जो करम आहे। तोखे त ख़बर आहे 12 महीना अॻु मुंहिंजी ससु मरी वई। ॾाढी कुर्बाइती हुई। पाड़े सां ओड़े सां नंढे सां वॾे सां पके सां पोड़े सां कुर्ब में हलंदी हुई। अॼु उनजो ख़त्मु आहे। छोरे तोवारे चयो त बाबे जी तबियत सही कोन्हे। मूं चयो वञी ॻाल्हि करेसि मतां सवाब जे करे हली खाए। भला ताम बाम के सुठा हूंदा? हलवो सयूं कुकड़ कोरमा फ्रूट में नारंगियूं सूफ़ जैतून अंगूर आड़ू चकू बस शरबत चायूं पानी थधा। बाबा पोइ हाणे अथसि कॾहिं? हाणे जो हाणे माल तयारु प्यार को हली खुपण जी देर आहे। पोइ देरि छा जी लेखीअ जो कमु आहे। हली तव्हां हिते तशरीफ़ जी टोकरी रखो त मां तव्हांजे लाइ माल खणी अचां। हा वेह 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 हेॾे कर माल त खारायूं त को ससुड़ीअ खे सवाब मिले। माल तयारु कर कटे ॾे। साईं ठही वेहो अचे साईं बिस्मिल्लाह कयो खा। अड़े निभागा तूं त चयो त सीरो हूंदो हलवो हूंदो मच्छी हूंदी मखण हूंदा हे छा खणी आयो आहे? मौलाना साहब असल में ॻाल्हि हीअ आहे त पहिरियों जीअं ई मुंहिंजी ससु निंड मां उथंदी हुई न त नेराने भिंडियूं खाईंदी हुई। हाणे तूं पहिरियों ख़त्मु होॾे भिंडियुनि जो त उन खां पोइ बकाया ॿियो बाल मां खणंदो अचां थो। तूं वञ कुंदीअ में उछलाईंदो तूं वञ कुंदीअ में उछलाईंदो मां वञा थो खणी ईंदो बोरची खनो भरो पियो चूरू चूरू। आयो रे आयो उस्ताद आयो हेॾे त ॾिस माल। हा डर मां तुंहिंजे लाइ पाणी खणी अचां। आयो रे उस्ताद आयो। हेॾे भींडड़ियुनि खे बि तप ॾे थोरो। हा बस मां ॿियो बि माल खणी अचां तुंहिंजे लाइ। आयो रे आयो। वारो कर आयो रे आयो वारो कर त अच वॾड़नि खे सवाब मिले। सवाब साईं। हा दबे ॿियो बि कुझु आहे? हा हे डर त ॿियो बि खणी थो अचां। सवाब न मिलंदई न मिलंदई सवाब। माफ़ कजांइ गलती थी वई। तूं उथार कम खे। हे असां मौलाननि जो आहे हा दुआ जो आहे परे हा ॿियो खणी आ ॿियो खणी मुले ऐं बिले जे माल में हथ न विझबो आहे।